जी प्रोग्राम थे पियो रोशन तारा ऐं सिगा जी तरफ़ थे पियो रे खां पोइ असांजे स्कूल एहतराम सां हेडमास्टर सुरेश साहब जिन खे स्टेज ते अचण जी दावत ॾींदुसि त हू जेके असांजे इन जेको मेलो आहे मतलब इन जा जेके मोर आहिनि उन्हनि खे सिंध जी सकाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कंदा। तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में साईं सुरेश। जन्म उन जन्म लाइ वचन थो कयां मां उमराणी जेको कैमरामैन आहे ही जेको बि कमु थींदो आहे रहमान हुनखे रिकॉर्डिंग कराईंदो आहे त रहमान उमराणी जे लाइ बि असां अजरक जो तोहफ़ो त रहमान उमराणी उहो बि अजरक जो तोहफ़ो तव्हांजो प्रोग्राम हलंदो आहे हुन ते जेको टीवी स्क्रीन ते जेके ख़बरूं हलंदियूं आहिनि हुन में जेका वीडियोज़ हलंदी आहे त उहो असांजो एडिटर अवामी न्यूज़ हेड ऑफिस जो फज़ल उमराणी जिन खे असीं स्टेज ते अचण जी दावत ॾींदासीं ऐं हू पंहिंजो अजरक जो तोहफ़ो बि असांजो साईं हेडमास्टर खां रिसीव कंदो। फज़ल उमराणी जे लाइ ज़ोरदार तालियूं। जेके महिमान आहिनि साईं सुरेश साहब उन्हनि खे आजियाणो ॾींदो। जनाब मोहतरम अब्दुल रज़ाक साहिब जो घुराइतो आहियां जंहिं पंहिंजो कीमती टाइम जेको आहे उहो कढियो असांजे प्रोग्राम में शरीक थिया। तव्हांजो तमामु घणो ऐं दिलि सां जेको आहे शुक्रगुज़ार आहियां। प्रोग्राम ये एक्टिविटी जेके आहिनि इहे स्कूलनि में थींदियूं रहनि थियूं। अॼु जेकी आहे जेका प्रोग्राम आहे उन जो मक़सदु ई आहे त सिंध जी सकाफ़त जेका आहे उनखे उजागर करणु। इन जन्म उन जन्म लाइ वचन थो कयां मां जहांगीर पठान जो बस बिलाल आले रे पठान दे जान बंद लुंड दे फिलतियो 700 बाज मुकाबला हां चाचर उनका बेहद मशकूर हूँ कि उन्होंने सकाफत के हवाले से जो बेहतरीन प्रोग्राम करवाया और हर साल ये सकाफत के हवाले से प्रोग्राम करवाते भी रहते हैं। इनका भी मैं बड़ा शुक्रगुजार हूँ। इन्होंने जो है बेहतरीन किस्म का जो है प्रोग्राम कराया, उसके साथ साथ इन बच्चों ने जो बेहतरीन परफॉर्मेंस पेश किए हैं, बच्चियों ने जो तकरीरें और टेबलो जो पेश किए हैं उनको भी मैं मुबारकबाद पेश करता हूँ कि उन्होंने बेहतरीन तरीके से जो है अपने स्कूल के लिए देश धर्म लाइ कोट छॾियोसी प्यारा सिंधी तो कराची वारा सिंधी कोई वारा सिंधी कराची सिंधी असांजी हैदराबाद कर लूटो मुखे आने पे मुझो मुखे आने पे ओलड़ वरना साहसद तो कराए रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली दूल्ह शहनायो बाहन में बाह दिल च घरन में हक ओ जियो सिंधी ओ जियो सिंधी जियो सिंधी ओ जियो सिंधी एक सिंध एक सकाफत एक सिंध एक सकाफत एक सिंध एक सकाफत एक सिंध एक सकाफत गजगोल शी हमारी रोके न को सघंदो गजगोल शी हमारी रोके न को सघंदो कायनात जैसियां